अॼोके वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे जे दिलेरीअ जे बारे में। दोस्तों मुकम्मल वीडियोज़ असां भरे चुका आहियूं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में, जंहिंमें सखाफ़त बि तव्हांखे ॿुधायो असां, ऐं उन खां अलावा भलो फनकार जो बि असां उनखे टाइटल ॾिनो। ऐं अॼोके वीडियो में उनजो दिलेरी वारो हिकिड़ो किस्सो तव्हांखे ॿुधाईंदासीं, जेको तमामु बहितरीनु किस्सो आहे ऐं तव्हां ॿुधी तमामु घणो तव्हांखे मज़ो बि ईंदो ऐं तव्हांखे फ़ख़्रु बि महसूसु थींदो जो सिंध जो हिकु दिलेर फ़नकार हो जलाल चांडियो, ऐं उन खां अलावा सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हो। पूरे पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया में सिंध खे उजागर करण वारो जेको शख़्स हुयो उन जो नालो जलाल चांडियो हो, जेको सिंध जी सखाफ़त खे तमामु घणो दुनिया में उजागर कयो। दोस्तों जलाल चांडे जो हिकिड़ो महफ़िली प्रोग्राम हुयो जेको लकी शाह सदर में हो, जेको ज़िलो जामशोर हो, ऐं सेवण जे वेझे हिकिड़ो लकी शाह सदर असांजी दरगाह आहे। हालांकि मां पाण सेवण जो आहियां ऐं लकी शाह सदर असांखे थोरो ई वेझे आहे हितां। त लकी शाह सदर जो हिकिड़ो महफ़िल हुयो, उते जेको आहे सो सूफ़ियाना मेले में कलाम चवण जे लाइ जलाल चांडे खे घुरायो वियो हुते। त जलाल चांडियो तमामु ख़ुशि थी उते आयो ऐं महफ़िल में जेको आहे सो गीत बि ॻाई ऐं तमामु घणी उन जी इस्तक़बाल बि थी ऐं माण्हुनि तमामु घणी जलाल चांडे खे इज़त बि ॾिनी ऐं मोट बि ॾिनी। दोस्तों जलाल चांडियो जॾहिं ॻाइण जे तरफ़ आयो त जलाल चांडे हिकिड़ो कलाम ॻाए, जॾहिं ॿिए कलाम जो वारो आयो त जलाल चांडे जे वात मंझां रतु आयो। त सभई जेके पिंडाल में माण्हू वेठा हुया उहे सभई डोड़ंदा आया ऐं जलाल चांडे खे जेको आहे सो अॻियां अची ऐं जलाल चांडे खां पुछण लॻा त जलाल चांडिया छा थियो तव्हांखे, छा को अॻ में ई तव्हांखे का बीमारी आहे या को मसइलो तव्हां सां थियो। जलाल चांडियो बीमार हुयो दोस्तों, ऐं जलाल चांडे खे गुर्दनि जो तमामु घणो मसइलो हुयो ऐं जलाल चांडे जो हिकिड़ो गुर्दो पहिरीं ख़तमु थी चुको हुयो, बाक़ी ॿियो जेको गुर्दो हिकिड़ो ई बचियो हुयो जलाल चांडे खे। जेके आख़िरी जलाल चांडियो साल जेको कढियो उहो आख़िरी गुर्दे सां ई कढियो। दोस्तों जलाल चांडियो ॻाईंदे ॻाईंदे जॾहिं जलाल चांडे खे वात मां रतु आयो त पिंडाल जा माण्हू डोड़ंदा आया ऐं जलाल चांडे खे चयूं त बाबा तुंहिंजी तबियत सही न आहे ऐं तूं ॻा न, बसि हाणे हिन महफ़िल खे हिते ई छॾे करे ऐं तूं जेको आहे सो भले हलियो वञ वापसि कंहिं इस्पताल में पाण खे ॾस। लेकिन जलाल चांडे चयो त लकी शाह सदर मुंहिंजो मुर्शिद आहे ऐं मां इन जी दरगाह ते आयो आहियां ऐं उन जे ई गीत मां ॿुधायां पियो थो तव्हांखे, ऐं मुंहिंजी उमेद आहे त मूंखे लकी शाह सदर ई चाक कंदो ऐं मुंहिंजा मसइला हल कंदो। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे खे रोकण जे बावजूद बि जलाल चांडे वरी गुरड़ियूं वग़ैरह करे पाणी जो ढुक पी वरी ॻाइणु स्टार्ट कयो। दोस्तों जलाल चांडे उन महफ़िल में तक़रीबन 3 दफ़ा उन जे वात मां रतु आयो, उन जे बावजूद बि जलाल चांडे उन महफ़िल खे मुकम्मल करे ऐं उन महफ़िल खे ॻाए करे सुबुह जे टाइम ते जलाल चांडियो जामशोरे तरफ़ रवाना थी वियो ऐं जामशोरे में वञी जेको आहे सो पंहिंजो इलाजु डॉक्टर खे ॾसे करे दवा दारू वठी पोइ वरी वापसि पंहिंजे ॻोठ मोरे आयो। दोस्तों जलाल चांडियो दिलेर शख़्स हुयो ऐं जलाल चांडियो सखी शख़्स हुयो ऐं जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो। दोस्तों जलाल चांडे जा किस्सा ऐं वीडियो असां पंहिंजे चैनल ते आणींदा रहंदा आहियूं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो। जे अगरि यूट्यूब ते था ॾिसो त सब्सक्राइब करे छॾियो, जे अगरि फेसबुक ते था ॾिसो त फॉलो करे ऐं वीडियो खे लाइक लाज़मी कंदा कयो। दोस्तों तव्हांजे लाइक करण सां तव्हांजो त हिकु रुपयो बि ज़ाया न थींदो, लेकिन असांजी वॾी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। ऐं पंहिंजो कमेंट सेक्शन में पंहिंजो रायो लाज़मी ॾींदा कयो, पोइ रायो तव्हांजो कहिड़ो बि थी सघे थो, तव्हांजो रायो असांजे लाइ क़ाबिल एतिराम हूंदो आहे। त कमेंट्स में कमेंट लाज़मी कंदा कयो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं।